ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वतीअ जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 75 जे पहिरें भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी राजा परीक्षित खे ॿुधाइनि था त राजा युधिष्ठिर जे यज्ञ जो सभु कमु श्री श्याम सुंदर सभिनी खे अहिड़ी तरह विराए ॾिनो जो हर को उन कम में माहिर हो, ऐं उन यज्ञ जे करे राजा युधिष्ठिर जी अहिड़ी त वॾाई हिन संसार में पखेड़िजी वई ॼण त हू इंद्रपुरीअ जो राजा हो। लेकिन एतिरे वॾे नामूस थियण ते बि हिन जे मन में अभिमान न आयो, लेकिन दुर्योधन खे उन जे बावजूद बि ॾाढो हसद थियो हो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 75 जो ॿियो भाग शुरू करे रहा आहियूं। श्री सुखदेव जी चवनि था, हे राजा परीक्षित, राजा युधिष्ठिर ईअं सम्झियो थे त इहो सभु प्रताप श्याम सुंदर जो आहे, जंहिं करे मुंहिंजो यज्ञ बि पूरो थियो ऐं ही जस बि मिले थो। जंहिं वक़्तु राजा युधिष्ठिर इंद्र वांगुरु राजसभा में वेठे अप्सराइनि जो नाच ॾिठो, तंहिं वक़्तु राजा दुर्योधन घणे अभिमान सां फ़ौज समेत उते अची मकान ॾिसणु लॻो। उन आसन में बलवर ऐं रतन वग़ैरह जड़ियल हुआ। केतिरनि हंधि अहिड़ा कुंड बलवर जा ठहियल हुआ जो जिन में पाणी पयल मालूम थिए थो त वरी के हंधि पाणीअ जा भरियल सुका ॾिसण में पए आया। जॾहिं दुर्योधन भुलिजी सुकल अङण में पाणी सम्झी पंहिंजी धोती खईं ऐं वरी ॿिए हंधि सुकी ज़मीन सम्झी पाणीअ में कपिड़नि समेत हलियो वियो, तॾहिं रुक्मणी, द्रौपदी ऐं ॿियूं स्त्रियूं जे दरियनि में वेठियूं हुयूं से इहो हाल ॾिसी खिलण लॻियूं। भीमसेन बि टे करे चयो त हे धृतराष्ट्र जा पुट, अॻिते हलो। दुर्योधन जे मूर्खपणे ते भीमसेन खे खिलंदो ॾिसी राजा युधिष्ठिर उन खे खिलण खां मना कई, पर हू हुन जे मना करण ते बि टे ऐं खिल कंदो रहियो, जंहिं करे दुर्योधन ॾाढो लॼी थी पंहिंजे मन में चवणु लॻो त हे मूंखे शायदि अंधो बणाए मूं ते खिलनि था। ईअं ॼाणी दुर्योधन कावड़ जी मकान ॾिसण खां सवाइ ई उन हंधा पंहिंजे घर मोटी वियो। राजा युधिष्ठिर ॾाढो सोच करण लॻो, पर भीमसेन ऐं श्याम सुंदर ॾाढा ख़ुशि थिया ऐं दुर्योधन पंहिंजी सभा में अची वज़ीरनि खे चयो त ॾिसो, कृष्ण जो बल पाहे युधिष्ठिर खे अहिड़ो त अभिमान थियो आहे जो अॼु सभा में भीमसेन मुंह ते खिलियो। तंहिं करे मां बि उन ॻाल्हि जो बदिलो खांइसि न वठां त अॼु खां पंहिंजो नालो दुर्योधन न सॾाईंदसि। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, दुर्योधन जी दुश्मनी वधण जो इहो ई सबबु हो। उन ॾींहं खां वठी दुर्योधन पांडवनि जे पुठियां पए उन्हनि खे बनवास ॾिनो। विस्तार सां उन्हनि जी कथा महाभारत में लिखियलु आहे।
श्री कृष्ण पार ब्रह्म परमेश्वर महाभारत कराहे वॾनि वॾनि शूरवीरनि खे नास कराइण घुरियो थे। तंहिं करे उन जी इच्छा मूजिबि सभु कौरवनि ऐं पांडवनि जी पाण में दुश्मनी थी हुई। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 75 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 76 द्वारिका में अची राजा शाल जी लड़ाई करण। श्री सुखदेव जी चयो त हे राजा, जंहिं ॾींहं खां राजा शाल शिशुपाल जे यज्ञ सां कुंदनपुर में वञी श्याम ऐं बलराम खां हाराए आयो हो, उन ॾींहं खां हिन इहा प्रतिज्ञा कई हुई त जे मां यदुवंशियुनि जो ॿिज संसार में जीअरो छॾियां त मां अॼु खां पाण खे खत्री न चवायां। शिशुपाल जो मरण ॿुधी राजा शाल वीचार कयो त यदुवंशी जे ॾाढा ज़बरदस्त आहिनि, तिन खे कंहिं देवता जे वरदान बिना जीतण मुश्किल आहे। इहो वीचार करे राजा शाल शिशुपाल जे बदिले वठण वास्ते सचे मन सां श्री महादेव जी जो तप ऐं ध्यान करण लॻो। हिकु वरय ताईं बराबरि मुठ खन रख शाम जे वक़्तु खाईंदो रहियो। तॾहिं भोलानाथ प्रसन्न थी उनखे पंहिंजो दर्शन ॾेई पुछियो त तुंहिंजी कहिड़ी इच्छा आहे? जेको वरदान घुरणो हुजई सो घुर। राजा शाल हथ जोड़े चयो, हे महादेव, मूंखे हिकिड़ो अहिड़ो विमान आकाश में उॾामण वारो ॾियो जंहिंखे ॾिसी यदुवंशी डिॼी वञनि। कोई हथियार कंहिं बि देवता या दैत जो उन विमान ते न लॻी सघे। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी श्री शिव जी मई दानव खे घुराहे चयो त तूं हिकिड़ो विमान तमामु ॾाढो वॾो ऐं कशादो राजा शाल जे वास्ते अहिड़ो ठाह जंहिंखे को बि हथियार न लॻे ऐं जिते घुरे उते खन में वठी वञी सघे। मई दानव श्री महादेव जी जी आज्ञा मूजिबि हिकिड़ो विमान अष्टधाती तमामु डिघो ऐं वेकिरो पंहिंजी माया सां तयारु कयो। राजा शाल पंहिंजनि शूरवीरनि ऐं सेना खे हथियारनि समेत उन विमान ते चाढ़े द्वारिका ॾांहुं वियो। उन्हनि ॾींहंनि में श्याम सुंदर प्रद्युमन ऐं ॿियनि खे यज्ञ थियण खां पोइ द्वारिका में मोकिले ॾिनो हो, पर पाण राजा युधिष्ठिर जे प्रेम जे करे बलराम समेत इंद्रप्रस्थ में रहिजी पियो हो। उन जे पर पुठ राजा शाल द्वारिकापुरीअ खे अची घेरियो। उते जे वणनि ऐं जाइयुनि खे पार खां पटे केराइण लॻो। उन जी माया करण करे द्वारिकापुरीअ में महाप्रलय जे वक़्त जो अंधियारो थी पियो ऐं बाहि ऐं पथर वसण लॻा। द्वारिका वासियनि डिॼी इहो हाल वञी राजा उग्रसेन खे ॿुधायो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 76 जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।